तुंहिंजो शैतान तो कोसर ते ॿधे बंदे ख़ुदा, मुंहिंजो फिरदोस बयाबान ऐं बर थी वेंदो। सिंध साह आ बिना साह न जी सघिबो, मुंहिंजा महबूब ॿुधी छॾ सवाइ तुंहिंजो गुज़र थी वेंदो। कल अवां सां हिकिड़ी वीडियो जे ज़रिए साए प्रपोज़ कयल अमेंडमेंट ते ॻाल्हायूं। अॼु अवां सां उन्हीअ जे सबब ते या उन्ही जे पोयां बेक में कहिड़ियूं शयूं आहिनि ऐं कहिड़ा प्लान आहिनि, उन्ही जे हवाले सां अवां सां मुखातिब आहियां। प्लान हिकिड़ो आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव 2016 में जेको शुरू थियो, उन्ही में हाणे कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए हिकिड़ी नई शइ एड कई वई आहे, जंहिं तहत सॼे पाकिस्तान में जिथे जिथे गवर्नमेंट जे नाले ते ज़मीनूं ख़ाली आहिनि, ख़ासि तौर ते साउथ पंजाब यानी सरायकिस्तान ऐं सिंध जी जेका ज़मीन आहे उहा लीज़ ते 20 ऐं 30 सालनि जे लाइ उन इदारे खे ॾिनी वई आहे ऐं इदारे जे तरफ़ खां हाणे उन खे पंहिंजे कब्ज़े में वठण जो सिलसिलो बि जारी आहे। उन हिसाब सां सिंध जे अंदरि सभ खां वधीक जेका ज़मीन आहे उहा खैरपुर डिस्ट्रिक्ट जे अंदरि 28,000 एकड़ ज़मीन एग्रीमेंट जे ज़रिए इदारे खे अलाट कई वई आहे। जनवरी 2014 में निगरान सिंध हुकूमत जे तरफ़ खां इहो एग्रीमेंट कयो वियो इदारे सां ऐं 10,000 एकड़ ज़मीन थरपारकर जी जेका आहे उहा उन्हनि जे हैंडओवर कई वई आहे। दादूअ जी 9,000 एकड़ ज़मीन, बदीन जी 1,000 एकड़ ज़मीन, ठठे जी 1,000 एकड़ ज़मीन ऐं सिजावल जी 3,000 खां वधीक एकड़ ज़मीन, 52,000 मजमूई तरह सिंध जी 52,700 ऐं कुझु एकड़ ज़मीन इदारे खे एग्रीमेंट जे ज़रिए ॾिनी वई आहे। ऐं पाणी जे हवाले सां समूरी सिंध अंदरि ख़ासि तौर पुछड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में हमेशह खां इहो सिंध जो एतिराज़ रहियो आहे त असांखे पंहिंजे हिसे जो पाणी कोन थो मिले ऐं ज़मीननि ते पाणी कोन थो पुॼे। मौजूदा वक़्त में जेके ज़मीनूं आबाद आहिनि उन्हनि खे बि पाणी जी शिकायत रही आहे त नया जॾहिं 52,000 एकड़ ज़मीन नई तरीक़े सां ताक़तवर माण्हू उन खे कल्टिवेट कंदा ऐं उहो ज़ाहिर आहे जेको ताक़तवर हूंदो पाणी उनखे मिलंदो, उहो जॾहिं पाणी उते वेंदो त सिंध जे आम माण्हूअ जी जेका हालत आहे उहा केॾी न बदतर खां बदतर थींदी। उन हवाले सां हिन वीडियो ज़रिए अव्हांखे हिकु दफ़ो वरी इहो चवां थो त महिरबानी करे पॉलिटिकल जेके पाण वटि तंज़ीमूं आहिनि, जेके इदारा आहिनि, पॉलिटिकल लीडर्स आहिनि, उनखे सपोर्ट कयो, सियासी तहरक जो हिसो थियो, पंहिंजी धरती बचायो, पंहिंजो पाणी बचायो, पंहिंजो मुस्तक़बिल बचायो, पंहिंजूं ज़िंदगियूं बचायो। कल्ह आउं फ़लस्तीन जे हिकिड़े सहाफ़ीअ जो ट्वीट पढ़ियुमि पिए जंहिंमें हुन चयो त असांखे हाणे दफ़न थियण जे लाइ ज़मीन बि अणलभ थी वई आहे। ईअं न थियो जो सिंध अंदरि असांखे अहिड़े क़िस्म जी चमड़ी मिले सिंधियुनि वटि पंहिंजी क़बर जे लाइ ज़मीन बि न आहे।